मेगा सोप सीरियल दौलाब में छा वाकई मंसूर खान के राजन ऐं ककर वारा माफ़ कंदा। छा ककर ऐं राजन वाकई मीर शाहनवाज़ खान जा दुश्मन थी पवंदा? मुकमल ॼाणासीं इन वीडियो में ॾींदासीं। छा वाकई सोडल गुलपरी खे ॿाहिरि कढाईंदो? छा वाकई मुराद ऐं पाण में रुस्तम हिक ॿिए जा दुश्मन थी पवंदा? दोस्तों मुकमल ॼाणासीं इन वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा ऐं चैनल मुंहिंजे दिलदार मखाणे खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों ड्रामे में तव्हां हाणे ॾिसूं त राजन ऐं ककर मीर शाहनवाज़ खिलाफ़ हाणे हिक ॿिए में ॻाल्हियूं कंदा ऐं चवंदा त हिनखे हाणे ज़िंदा न आहे छॾूं। इहे अधीअ सां शादीअ जा ख्वाब पियो ॾिठे, पर राजन चवंदो आउं इहे कॾहिं ठहण न ॾींदुसि। ककर चवंदो त हाणे मीर शाहनवाज़ खान खे ज़िंदा न आहे छॾूं, छो जो हुन जी असां इज़त कई ऐं हुन असांजी इज़त में अखियूं विधियूं आहिनि। हाणे असीं हुनखे ज़िंदा कॾहिं बि कोन छॾींदासीं। ऐं दोस्तों तव्हां ॾिसंदो ड्रामे में त राजन ऐं ककर पाण में ॻाल्हियूं कंदा ऐं चवंदा त मंसूर खान खणी केॾो बि असांजो दुश्मन आहे, पर हू एतिरो दिलि जो साफ़ आहे जो अधीअ खे खणी हुन बदनाम कयो आहे, पर हुन शादीअ जा ख्वाब अञा ताईं न आहिनि ॾिठा। त दोस्तों हिते राजन चवंदो त वाकई तूं ककर ॻाल्हि सही थो करी। ककर चवंदो त हुनजी माउ असांजे दर ते हर रोज़ु बीठी आहे ऐं राजन असांखे इन केस तां हथु खणणो ई पवंदो। ऐं ककर ॻाल्हि कंदो राजन सां त अदा सोट इहो पंहिंजो सोट ठारे खे इन मीर शाहनवाज़ खान ई मारायो आहे, छो जो मीर शाहनवाज़ खान असांजो वॾे मां वॾो दुश्मन आहे ऐं इनखे ज़िंदा न आहे छॾूं। दोस्तों तव्हां हाणे ॾिसंदव त मंसूर खान जेल मां आज़ादु थींदो ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त हैदर ऐं मंसूर खान जी माउ अमा सायण चवंदियूं त अॼु पाण आख़िरी दफ़ो हलूं था राजन ऐं ककर ॾे, मन हू पंहिंजी ॻाल्हि ॿुधनि। दोस्तों चवण जो मक़सदु इहो त राजन वटि हीअ हिननि जी माउ ईंदी ऐं राजन ऐं ककर केस ते हथु खणंदा। इनशाला मंसूर खान बि दोस्तों तव्हां जल्द ॿाहिरि ॾिसंदव। ऐं टे तरफ़ तव्हां पाण ॾिसंदव त मुराद ऐं रुस्तम वारनि जी वॾे मां वॾी दुश्मनी थी पवंदी। मुराद रुस्तम खे चवंदो त इज़त मां असांखे पलांद ॾे, न त तुंहिंजे भाउ खे असीं अॻुवा कंदासीं कादन खे। इन धमकीअ सां रुस्तम चवंदो तोखे जेको करिणो आहे वञी कर। इन ई तरफ़ निकिरंदा अली खान ऐं पीरल ऐं मुराद पाण में सलाह कंदा त रुस्तम असांखे पलांद नथो ॾे ऐं रुस्तम असां सां कूड़ आयो आहे। रुस्तम छोकिरी मीर शाहनवाज़ खान जे हवाले कई आहे ऐं इन रुस्तम खे हाणे ॾींहं जा तारा ॾेखारणा पवंदा। दोस्तों पाण में इहे सलाह कंदा। मुराद वारा चवंदा त हाणे रुस्तम जे भाउ कादन खे अॻुवा करिणो पवंदो, छो जो कादन हूअं मुराद रुस्तम हूअं असांखे कोन ॾींदो पलांद। ऐं दोस्तों तव्हां पाण ई चौथे तरफ़ ॾिसंदव हली त मिठो खे सोडल मोबाइल ॾींदो गुलपरी जे लाइ ऐं मिठो खे सोडल चवंदो त इहा मोबाइल वञी गुलपरीअ खे रसा ऐं सुभाणे परीहं मुंहिंजो हुन सां राब्तो हुजे ऐं मां ॿ टे ॾींहंनि में गुलपरीअ खे आज़ादु कराईंदुसि। दोस्तों इनशाला तव्हां ॾिसंदव पाण ई त सोडल गुलपरीअ खे आज़ादु कराईंदो। दोस्तों अॼु जी अपडेट तव्हांखे कीअं लॻी? उमेद आहे तव्हांखे तमामु ज़बरदस्त लॻी हूंदी। अगरि तमामु ज़बरदस्त लॻी आहे मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल दिलदार मगवाणे खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं वरी कंहिं नई अपडेट सां गॾु, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। खुदा हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।